मलीर खां ख़बर शामिल कयूं पिया। मुश्ताक गबोल जे रिपोर्ट मुताबिक़ सोशल फोरम के चेयरमैन अनवर लाशारी, गफ़ार आसकानी, बिलावल लाशारी ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यूनियन काउंसिल सालिया मोहम्मद ॻोठ में एक सियासी जमायत के मक़ामी अॻुवान जो पुटु फरहान बलोच गुज़िरियल 10 सालनि खां मरियल आहे। संदसि गैर ज़िम्मेवारी ऐं नाअहलीअ सबबि सॼो इलाइक़ो गंदगीअ जे ढेर में तब्दील थी वियो आहे। मकानी निज़ाम जी मुद्दत ख़त्म थियण खां पोइ हुन अॼु ॾींहं ताईं इलाइक़े जे मसइलनि खे हल करण लाइ कख बनी बीणो न कयो आहे। हुननि इल्ज़ाम हयो त सेक्रेटरी यूसीए में मौजूद 80 लखनि जी मौजूदा रक़म ऐं घोबियूं हयूं आहिनि। संदसि इलाइक़ो गंदगी ऐं यूसी ऑफिस कंडर बणिजी वई आहे। हुन वक़्त इलाइक़े जा माण्हू ॿार जी ॼम ऐं फोतगीअ जे सर्टिफिकेट खां बि महरूम आहिनि। हैरत आहे त अहिड़े नाल सेक्रेटरी खे बदिली करण बदिरां खेसि ॿिनि यूनियन काउंसिल जी चार्ज ॾिनी वई आहे। हुननि नेब ऐं एंटी करप्शन खां मुतालबो कयो त ॼाणायल सेक्रेटरी फरहान बलोच तरफ़ां हयल घोबियुनि जी जांच कई वञे। मकानी इदारनि जो सेक्रेटरी फौरी तौर यूसी सेक्रेटरी खे बदिली करण जा हुकुम जारी करे ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं बुख हड़तालनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।